अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल रब्बि ज़िदनी इल्मा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। स्टेज पे जलवगर जलीलुल कदर उलमाए किराम सादाते इज़ाम पीराने ऐलाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो खुश नसीबी असांजी जो एक स्टेज ते केतरा केतरा नूरानी चेहरा उन्हनि जो दीदार थी रहियो आहे। न सिर्फ सिंध खां न सिर्फ कराची खां पर आलम इस्लाम जो अजीम शख्सियात मिस्र खां उलमाए अहले सुन्नत तवाजे सामो जलवगर आहिनि। इहो सभु एहसान जाने अहले सुन्नत हजरत किबला मुफ्ती मोहम्मद जान जो आ जंहिंजे मुहब्बतुनि ही सारो मेड़ा को गॾु कयो आहे। ही इल्मी मरकज़ आ, इल्मी जगह आ जिते अज तवाजे सामो 34 आलम सगोरा थींदा जिन के बिस्तारे फजीलत बधाई वेंदी। केडा ये खुश नसीब आहिनि जिन के इल्म जी दौलत मिले। ये नबियन जा वारिस आहिनि, नबियन जा वारिस दुनियादार न आहिनि, पैसे ॾोकड़ वारा न आहिनि, पर ही आलिम आहिनि जेके नबियन जा वारिस। सुनन इब्ने माजा में हदीसा मुझा सोना हबीब मदीने वाला साईं हिकड़े ॾींहुं मस्जिद नबवी में आया। भला सुभान अल्लाह नदा चो आलमन जो दीदार भी कयो ऐं चो सुभान अल्लाह। अल्लाह सभिनी खे मदीनो ॾेखारींदो। अज़ीज़ाने गिरामी सोना हबीब हवेली पाक मां निकता हुजरे नबूवत मां जलवगर थिया। मुस्तफा जो मुखड़ो ये पियो करे जीअं चोली जो चंड चिमकंदो आहे। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे। ओ जाने जाना ओ शाह शाह जगने में तू जो सही जवाब नाए। हुजूर मस्जिद नबवी में जलवगर थिया। निहारियों तो सहाबा किराम टोलियुनि में वेठा हुआ। टोलियुनि जी सूरत में सहाबा किराम मस्जिद नबवी में वेठा हुआ। हिकड़ी टोली वारा अल्लाह जो कुरान पिया पढ़न। छा पिया कन ॻाल्हायो? कुरान जी तिलावत पिया कन, रब जे पाक कलाम जो विर्द करे रहिया हुआ। हिकड़ा दुआऊं पिया घुरन। मस्जिद नबवी हुजे, मुस्तफा जी बारगाह हुजे, सहाबा जी पाकीज़ा जमायत हुजे, दुआऊं घुरंदड़ हुजन। ऐं हिकड़ो टोलो हुयो जेके दीन जो इल्म सिखन पिया, ॿियनि खे सेखारनि पिया। मदीने वाले साईं बिनी तबकन ने निहारियो कुरान पढ़ण वाला, अल्लाह जे हुजूर में दुआऊं घुरण वारा, उन्हनि ॾांहुं बि निहारियूं। वरी इल्म पढ़ण वारनि, इल्म पढ़ाइण वारनि ॾे बि निहारियूं। मुझे आका फरमायो कुल्लुहुम अला खैर, हड़ई भले कम सां आहिनि। कुरान पढ़ण वारा भला, दुआऊं घुरण वारा भला, पर इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, मां मोहम्मद करीम मुअल्लिम बणजी आयो आहियां, सेखारींदड़ बणजी आयो आहियां। हुजूर जो आया तो उन्हनि सां गॾिजी वेठा जेके इल्म सिखनि पिया, ॿियनि खे इल्म सेखारनि पिया।
मालूम थो तिलावत भली, दुआऊं भलियूं, इबादतूं भलियूं, पर मुस्तफा जो साथ मदीने वारे दी कचहरी उन्हनि खे मिलंदी आ जेके दीन जो इल्म पढ़ंदा आहिनि, दीन जो इल्म ॿियनि खे पढ़ाईंदा आहिनि। अज़ीज़ान गिरामी, हज़रत याकूब बिन सुफियान फसवी रहमतुल्लाह अलैह दीन जो तालिब इल्म हुयो। गलायो छा हुयो? दीन जो तालिब हुयो। जी किताब पढ़ंदे हिन वक्त माशाअल्लाह मदरसन में बत्तियूं आहिनि, बिजलियूं आहिनि, रोशनियूं आहिनि, पर उहो वक्त हुयो चराग ते, रोशनी ते, टिमटिमाईंदड़ दिए ते नहीं खोले किताब पढ़ंदा हा। जी मुतालियो कंदे कंदे, पढ़ंदे किताब मुतालियो कंदे मुझी नजर खत्म थी वई, नजर खत्म थी वई। हाणे ॾाढो रोवां पियो त किताब कीअं पढ़ा, इल्म कीअं हासिल कयां, अखियुनि खां माज़ूर थी वियुसि। हिकिड़ी रात थी बरकातूं नफ़िल पढ़ी, मुंह मदीने ने करे सॾु कयमि मदीने जा मीर। दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया, महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना, महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना। तालिबुल इल्म सारो कतार रोए थो, मदीने वाले मीरन के सजड़ा करे, अर्ज करे तो या रसूल अल्लाह किताब कीअं पढ़ा, तुझे दीन जो इल्म कीअं सिखा, मुझी नजर खत्म थी वई आ या रसूल अल्लाह। अज मुझे नजरे करम कयो, रोए भी पियो, मदीने वाले साईं के सजड़ा भी करे पियो। रोंदे रोंदे अख लगिया, अञा अख लगिया त मदीने वाले जो दीदार थियो। सोना हबीब मदीने वाला साईं था फरमाइन, या याकूब लिम बकईत, ए याकूब छोड़ लो। अर्ज कई या रसूल अल्लाह, मुझी नजर मोकलाए वई, अखियुनि खां माज़ूर थी वियुसि। हाणे किताब कीअं पढ़ा, मुतालियो कीअं कयां। साईं फरमाइनि था तालिब मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। मदरसन में इल्म पढ़ण वारा अपाणा छॾे, वतन छॾे, मुसाफ़िर बणजी जेके मदरसन में अची दीन जो इल्म पढ़नि था, साईं फरमायो त इहे मूं मुहम्मद खे ॾाढा वणंदा आहिनि। अच तोखे भाकुर पायां, तोखे सीने सां लायां। मदीने वाले साईं उन तालिबुल इल्म खे भाकुर पाए, उन जे हथ मुबारक उन्हें जे अखियुनि सां लगाया त ही अखियूं त रोशन, पर सीने वारियूं दिल वारियूं अखियूं भी रोशन थी वियूं। निंड में अख खुली त सारी मस्जिद खथूरीअ जी खुशबू सां सुरही हुजे, ॾिसे त अखियूं भी रोशन, दिल भी रोशन। अज़ीज़ान गिरामी, हे तालिबुल इल्म मदीने वाले साईं वटि ॾाढा प्यारा आहिनि। अॼु तव्हां भी याद कयो त पंहिंजे बच्चन के दीन जो इल्म पढ़ाइबो। ॻाल्हायो दीन जो इल्म, घट में घट हिकिड़ो बच्चो तुंहिंजो कुरान जो हाफ़िज़ हुजे, दीन जो आलिम हुजे। खुदा जाने त जंहिंजो बच्चो कुरान जो हाफ़िज़ थी वियो, उन के इज्जत जो ताज, बेहिश्त जो शाही ताज क़यामत जे ॾियारे पहिरायो वेंदो। अल्लाह करीम मुझे बच्चन के, तवां सा सभिनी जे बच्चन के दीन जो आलिम बनाए। इस्लाम जी तालीम जंहिंजे सीने में आई, उनके दुनिया भी आबाद, उन जी आखिरत भी आबाद। वमा अलैना इल्ला